अज ही जेको मेरा को गुजरल 6 महीनन का जीए सिंध वालन कराची का कश्मीर ताई कराची का कश्मीर का कराची ताई जेकी जंग वार वस्ती हिके के सिंधी केवल सिंधी माण्हू ताईं पहुची जेको हिन रेफरेंडम जे लाइ तयारी कई अॼु मां तव्हांखे पंहिंजी जमात जे तरफ़ों मर्कज़ जे तरफ़ों तव्हां सभिनी लखनि सिंधियुनि खे मुबारकबाद थो पेश कयां त उहे माण्हू जेके जिनखे आयूं कोन्हनि त उहे अॼु ई संत ॾिसनि जिनखे कॾ न आहिनि त उहे अॼु ई आज़ादी जा नारा ॾिसनि त सुखरामी वारी सूरत खे बर्दाश्त न कंदी। ऐसा आलमी काशिश के I am appealing international community through this media to come and see